अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ आहियां सायरा सुमरो ऐं हिन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ईंदो मुबशर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। परॾेही वज़ीर इसाक़ डार जो ईरानी हम मुनसिब सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻुवाणनि पारां ईरान ऐं खिते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। इसाक़ डार पारां खिते में अमन ऐं इस्तिकाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॿतरफ़ी मुशावरत जारी रखण ते इत्तिफ़ाक़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त कंहिं बि क़ाइल नाहे कयो त ईरान ते हमलो न कयो वञे। मूं पाण खे पाण क़ाइल कयो त ईरान ते हमलो न करणु घुर्जे। ईरान 800 माण्हुनि खे फाही ॾियण जो मंसूबो मुलतवी कयो। फायूं मुलतवी करण जी ईरानी क़दम जी आजियां कयां थो। व्हाइट हाउस में तक़रीब खे ख़िताब कंदे ट्रम्प वधीक चयो आहे त असां ईरान जी एटमी सलाहियत ख़तम करे छॾी आहे। मूं पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। करोड़े जानियूं बचायूं। पाकिस्तानी वज़ीर आज़म मुंहिंजे लाइ जेको कुझु चयो उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक चयो आहे त पार्लियामेंट में फ़ौज ऐं अदलिया ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त नाहे। मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त कंहिं बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण न ॾियां। अपोज़िशन लीडर सही ॻाल्हाईंदो त उनखे फ्लोर मिलंदो। उनखे फ्लोर मिलंदो रहंदो। हाउस खे मुल्की मुफ़ाद में हलाइणो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे स्पीकर अयाज सादिक वधीक चयो आहे त हर मुल्क में माफ़िया हूंदी आहे, पाकिस्तान में बि आहे। मुल्की मईशत आहिस्ते आहिस्ते मुस्तक़िम थी रही आहे। नाणे जा ज़ख़ीरा वधनि पिया। अॼु दुनिया जे हर मुल्क सां पाकिस्तान जी दोस्ती आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्द ॿीहर मुल्क खे कंहिं बि तरह नुक़सान पहुचाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। मुल्क में दहशतगर्दी जा ख़तरा अञा बि मौजूदु आहिनि ऐं दहशतगर्दी खे शिकस्त ॾियण लाइ सभिनी इदारनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे अबाणे ॻोठ वाहड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नेशनल फाइनेंस कमीशन ठही चुकी आहे ऐं उन ते ॻाल्हियुनि जो अमल जारी आहे। मुख़्तलिफ़ सूबनि जूं पंहिंजूं तजवीज़ूं आहिनि। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे त सूबनि जो हिसो घटाइण बदिरां सभिनी सूबनि खे संदन जाइज़ हक़ ॾिना वञनि। FBI खे पंहिंजे वसूलनि ऐं बरामदात में इज़ाफ़ो करणु घुर्जे। जेको फ़ैसिलो सॼे मुल्क जे फ़ाइदे में हूंदो, पीपल्स पार्टी उन जी हिमायत कंदी। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम अहमद चयो आहे त जहिड़ी तरह सिंध कारकर्दगी ॾेखारी आहे, ॿिया सूबा बि अहिड़ी कारकर्दगी ॾेखारीनि। बदकिस्मती सां सियासत जो मयार हिक ॿिए ते तनक़ीद ताईं रहिजी वियो आहे। सिंध जे सरकारी अस्पतालनि में गुज़िरियल साल 29 लख माण्हुनि जो मुफ़्त इलाज थियो। NICVD सिंध खां पोइ ॿियनि सूबनि जे 56 सैकड़ो दिलि जे मरीज़नि जो बि इलाज करे थी। इस्लामाबाद प्रेस क्लब जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे शहजिल इनाम अहमद चयो आहे त सिंध हुकूमत इंफ्रास्ट्रक्चर ते $1 अरब ख़र्च करे चुकी आहे। थर जे कोयले मां पैदा थींदड़ बिजली पूरे मुल्क खे फराहम कई पई वञे। थर में कोयले जा सभ खां वधीक ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। माहिरनि मुताबिक़ कोयले मां मुल्क जी सस्ती तरीन बिजली ठाहे सघिजे थी। कराची में ॿारनि सां ज़्यादती जो जवाबदार साथी समेत गिरफ़्तार। SP ओभर दावा कई आहे त जवाबदार 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कई आहे। मुतासिर नींग जी निशानदी ते मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस वटि 5 सालनि दौरान 7 ॿारनि सां ज़्यादती जूं शिकायतूं रिपोर्ट थियूं। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे केसनि में DNA हिक ई शख़्स सां मिली। SSP ओभर जो वधीक चवणु आहे त वाक़िअनि में 12 खां 13 सालनि जे ॿारनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वियो। हिक केस में हिक ॿार सां 2 खां वधीक जवाबदारनि ज़्यादती कई। जवाबदार इमरान मंज़ूर कॉलोनी जो रहवासी ऐं पंचर जो कमु कंदो आहे। जवाबदार ॿारनि खे मोटर साइकिल जे लालच ॾेई ज़्यादती जो निशानो बणाईंदो हो। जवाबदारनि पुलिस आॾो दर्जनी ॿारनि सां ज़्यादती जो एतराफ़ कयो आहे। वॾे वज़ीर पारां ज़्यादती वाक़िअनि में मुलविस जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस खे शाहबाज़ जांच करे रोज़ाने जी बुनियाद ते केस जी अॻुवाराई रिपोर्ट ॾियण जो हुकुम। वॾे वज़ीर चयो आहे त ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ सिंध हुकूमत केतिरा ई क़दम खयां आहिनि। हिन वक़्त ताईं रुगो 7 ॿार साम्हूं आया आहिनि। पुलिस ॿियनि मुतासिर ॿारनि जी ॻोल्हा करे। मुराद अली शाह वधीक चयो आहे त पुलिस जवाबदार खे सज़ा ॾियण लाइ भरपूर क़दम खणे। शहर में कंहिं बि दरिंदे खे का बि जॻह नाहे। राणीपुर में उजण कलेरी खूनी तकरार जो निबेरो थी वियो। ॿिन्ही धुरनि मथां $1 करोड़ 5 लख रुपया ॾंड। मीर आबिद खान जो तोई सरदार ज़ुल्फ़िकार को मारियो ऐं पीर ख़्वाजा अब्दुल हक फारूकी जी सरपरस्ती हेठि निबेरो थियो। कलेरी धुर मथां 2 खून साबित थियण ते 60 लख रुपया ऐं उजण धुर ते 1 खून साबित थियण ते 45 लख रुपया ॾंड। फ़ैसिले खां पोइ ॿई धुरियूं पाण में खीर खट थी वियूं। इलाइक़े में बि ख़ुशीअ जी लहर पखियल।
कंदरा भरिसां 2 नौजवान भेनरियूं ट्रेन जे टक्कर में फौत। रेलवे पटड़ी क्रॉस कंदे ट्रेन जो टक्कर लॻण सबबि ॻोठ प्यारो जोगी वासिण शहनाज़ ऐं संदसि भेण दादली धीअ ममताज़ जोगी चीपाइजी फौत थी वयूं। लाश घर पहुचण ते कोराम। कलंदर लाल शहबाज जी मज़ार तां वापसि वेंदड़ मोरो वासिन सां हादसो। नीगर फौत। ज़ाइरिन जी ट्रैक्टर ट्राली ते वेठल 13 वरियनि जो ज़ाकिर अली अबड़ो ओचितो रोड ते किरी फौत थी वियो। अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद नीगर जो लाश घर पहुचण ते कोराम। शिकारपुर में मासूम नीगर खुलियल गटर में किरी बुडी फौत। न्यू फौजदारी थाने जे हद बिटाई कॉलोनी में 7 वरियनि जो मोहम्मद आदिल पुट फारूक अहमद लाशारी खुलियल गटर में किरी पियो। वाटसन जी मदद सां नीगर के गटर में कढी अस्पताल मुंतकिल कियो वियो, जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक कई। मासूम नीगर जो लाश घर पहुचण ते कोराम। रतोदेरो वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, ॿियो ज़ख़्मी। ॻोठ बंगलदेरो वटि लाड़काणो रतोदेरो रोड ते हादसे सबबि मोटरसाइकिल सवार ॻोठ मुछाए जूणे जो वासी महमूद जूणे जो मौके ते ही फौत थी वियो। ज़ख़्मी नेक मोहम्मद जूणे जो नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल। मक़सूद और रिंद वहजो सुज़ुकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, ॿ ॿाहिरि फौत। नवाबशाह शेदातपुर रोड ते ॻोठ बाजी रिंद भरिसां कोड़े सबबि खौफनाक रोड हादसो। फौतन में अब्दुल हकीम ऐं अब्दुल हफीज़ रिंद शामिल। नीगर शान अली रिंद सख्त ज़ख़्मी। ॿई भाइर सुबुह जे वक़्तु होटल खोलण पे आया त हादसे जो शिकार थिया। सिंध जे हारी अॻवान शेख फाज़ल राहू जी 39 वर्सी राहूकी में जलसो। पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, सूबाई वज़ीर इस्माइल राहू, MNA रसूल बख्श चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि जी शहीद फाज़ल राहू जी मज़ार ते हाज़िरी। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त केनाल हमेशह लाइ बंदि कया विया आहिनि। मुखालिफ़ धुर PP ते सिंध खे तक़सीम करण जा अॼा इल्ज़ाम हणी रही आहे। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी 21 लख मिस्किननि खे घर ठाहे ॾिना। आबादगारनि खे 56 अरब कणक जी पैदावार वधाइण लाइ यूरिया ऐं DAP जे मुद में वॾो पैकेज ॾिनो आहे, जंहिंसां आबादगार ख़ुशहाल थींदा।